शागिर्द जी ज़हनी परवरिश लाइ ज़िम्मेदार सिर्फ़ उस्ताद ई आहे। शागिर्द जॾहिं स्कूल में दाख़िला वठी पढ़णु शुरू करे थो तॾहिं हुनखे सही माना में शागिर्द चई सघिजे थो। इहो शागिर्द स्कूल खां ॿाहिरि अचण बाद ॿार चवाए थो। उन ॿार जा टे मुख्य मकतब आहिनि। हिकु मकतब माउ जी गोद या घर जो माहौल आहे। ॿियो मकतब पाड़े वारा या उहे जिन सां ॿार जो उथणु विहणु थिए थो। ऐं टियों मकतब आहे स्कूल, जिते उस्ताद खेसि तालीम ऐं तरबियत ॾिए थो। माउ जी हंज या घर जो माहौल जो जेतिरे क़दुरु वास्तो आहे उन लाइ केतिरा ई उज़र ऐं बहाना ॾेई सघजनि था त घर जो माहौल या माउ जी हंज ॿार जी सिख्या खे सही रीति संवारे नथी सघे, छाकाणि त घर जे माहौल में ममता, प्यार, कुर्ब, मोहबत ऐं पंहिंजाइप जो एतिरो त असर रसूख़ आहे जो ॿार खे कड़ो मुंहुं ॾेई कुझु सम्झाए बि नथो सघिजे। पर ख़ुदि ॿार बि मोहबत जे मस्तु मांडाण में सिख्या ॾे एतिरो तवजो ॾेई ई नथो सघे। तंहिं करे जीजल जी हंज या घर जो माहौल बि कमाका तौर ते ॿार जी परवरिश करे नथो सघे। पर ज़हन जी परवरिश इना ई अॻरी आहे। इहा परवरिश चंद कैफ़ियतुनि जी मोहताज आहे ऐं इहे कैफ़ियतूं वरी चंद जज़्बात ऐं एहसासात जूं मोहताज आहिनि। ऐं अहिड़ा जज़्बात वरी कंहिं माहौल जा मोहताज आहिनि। ऐं अहिड़ो माहौल वरी डप जो मोहताज आहे। ऐं अहिड़ो डप फ़क़ति उस्ताद खां ई थी सघे थो। उस्ताद ॿार या शागिर्द खे न बि मारींदो हुजे, मगर उस्ताद जे नाव सां ॿार जो तसवुरु हमेशह मौजूदु रहंदो आहे। तंहिं करे डपु थियणु लाज़मी शइ आहे। पाड़े जो माहौल या उन्हनि दोस्तनि अज़ीज़नि घण घुरनि जो माहौल जंहिंमें ॿार या शागिर्द कम बेश जाॻण वारे अरसे जो टियों हिसो सर्फ़ करे थो, उहो पिणु ॿार जे ज़हनी परवरिश करण खां क़ासिर आहे। छाकाणि त जिन दोस्तनि या अज़ीज़नि सां ॿार घड़ियूं घारे थो, उहे घड़ियूं फ़क़ति ॿिन्ही धुरियुनि जे मेल मेलाप, ॻाल्हि ॿोल तरफ़ वरंदो या खेल तमाशे में ई सर्फ़ थियनि थियूं। उन्हनि अहबाबनि खे ॿार जी हाज़िरी मक़सूदु हूंदी आहे ऐं ॿार जी सलाहियतुनि मां भरपूर फ़ाइदे वठण जी कोशिशि कई वेंदी आहे। बाक़ी ॿार जी परवरिश ऐं ॿार जी ज़हनी परवरिश तां को बि ध्यानु कोन ॾिनो वेंदो आहे। तंहिं करे इहो ॿार जी सिख्या जो मकतब नंबर 2 ॿार जी ज़हनी परवरिश करण खां आजिज़ न त बि आरी ज़रूरु आहे। टियों मकतब जेको ॿार जी ज़हनी परवरिश लाइ चयो वियो आहे, उहो आहे उस्ताद जो वजूदु। ॿार जॾहिं स्कूल जे क्लास में अंदरि पेर रखे थो तॾहिं सम्झी वञे थो त हिन चौदीवारी में जेकॾहिं कंहिंजी हुकूमत आहे त उहो हाकिम उस्ताद आहे। जेकॾहिं कंहिंजी बादशाह आहे त उहो बादशाह सिर्फ़ु उस्ताद ई आहे। हिते हिन क्लास में खेसि बचाइण वारो या छॾाइण वारो ॿियो को बि कोन आहे सवाइ उस्ताद जे। ॿिए जे हथ में लकुण या रूल त बराबरि कोन आहे, पर रूल मेज़ जे खाने में पियो आहे। उहो कंहिं बि वक़्तु कढी सघिजे थो ऐं कंहिं बि वक़्तु जिस्म जे कंहिं हिसे ते फ़ाक़ो करे सघे थो। पर जे उस्ताद जी कावड़ घणी आहे त रूल जो वार ऐं सटा सट बि थी सघे थी ऐं क्लास में मुंहिंजी काफ़ी बेइज़ती थी सघे थी। अहिड़ा अहसासात ॿार जे दिलि में पैदा थियनि था ऐं ॿार हमातन गोश पंहिंजे उस्ताद जी हर का चुरपुर, हर गुफ़्तो, हर का सम्झाणी वॾे ध्यानु ऐं वीचार सां ॿुधे थो ऐं उनखे हीअं सां हंडाए उन मां सुठा नतीजा कढे थो। मथे बयानु कयल क्लास जो माहौल इन ॻाल्हि जी गमाज़ी करे थो त ॿार बराबरि मुछ जो वार जेॾां वारिस तेॾां वरे, पर वारण वारो बि त को हुजे न। उस्ताद जॾहिं क्लास अंदरि क़दम रखे थो तॾहिं सम्झे थो त हू संदसि ज़ाती हुकूमत जे पाए तख़्त वारे हंधि पहुची चुको आहे ऐं संदसि अमीर अमरा ऐं वज़ीर वड़ा सभु संदसि अचण जे इंतज़ार में हुआ। जॾहिं उस्ताद ॿारनि खे हुकुम थो ॾे त वेही रहो, तॾहिं सभु वेही था रहनि ऐं हुकुम न मिलण ताईं उभा थिया बीठा आहिनि।
ॿुधाईंदो को दोस्त क्लास खां सवाइ उहे शागिर्द साईं जा संवारिया ॿिए कंहिं बि हंधि ईअं उभा थी हुकम ॿुधण लाइ बीहनि था। घर जो माहौल या पाड़े जो माहौल अहिड़ी कैफ़ियत पैदा करण खां क़ासिर आहे। रोज़ाना ज़िंदगी खे 24 कलाक ॾिना विया आहिनि ऐं साइंसदाननि उन अरसे खे 3 हिसनि में विरायो आहे। हर हिकु हिसे खे 8-8 कलाक ॾिना विया आहिनि। उन्हनि मां 8 कलाक आराम लाइ वक़्फ़ु कया अथनि ऐं ॿिया 8 कलाक रिज़क़ रोज़ी कमाइण लाइ वक़्फ़ु कयल आहिनि। बाक़ी 8 कलाक पढ़णु पढ़ाइणु ऐं नेक कमु करणु ऐं इबादत करण लाइ वक़्फ़ु आहे। पहिरियां 2 हिसा छॾे पोएं हिसे ते नज़र रखंदासीं त उन हिसे जे अरसे या मुदे या वक़्तु 8 कलाकनि में पढ़णु पढ़ाइणु ऐं इबादत गुज़ारी करण लाइ मफ़हूम मिलंदा। हाणे जॾहिं शागिर्दनि जे 24 कलाकनि मां 8 कलाक यका स्कूल जे हवाले आहिनि ऐं उन अरसे में शागिर्द सॼो वक़्तु वास्तो उस्ताद सां थो रहे ऐं शागिर्द हिकु चौदीवारी में बंदि आहे जिते दुनिया वफ़ाफ़िया खां बेख़बर थी उस्ताद खे दिलि मन लायो वेठो ॿुधे ऐं सुणे, पंहिंजी सभिनी ज़हनी सलाहियतुनि सां होशियारु थियो वेठो आहे। हाणे कीअं न चइजे त शागिर्द जी ज़हनी परवरिश लाइ ज़िम्मेदार सिर्फ़ु उस्ताद ई आहे, छाकाणि त शागिर्द जो सुनहरी वक़्तु जंहिंमें उहो इबादत बि करे थो सघे उहो समूरो वक़्तु फ़क़ति पंहिंजे उस्ताद खे सुणण ऐं ॿुधण लाइ वक़्फ़ु करे वेठो आहे। त पोइ उस्ताद लाइ बि इहो न फ़क़ति ज़रूरी बल्कि अशद ज़रूरी आहे त शागिर्द जी ज़हनी परवरिश लाइ ज़िम्मेदार सिर्फ़ु पाण खे ई ॼाणे। तंहिं करे इहा चवणी सोराना सची आहे त शागिर्द जी ज़हनी परवरिश लाइ ज़िम्मेदार सिर्फ़ु उस्ताद ई आहे।